पीटीआई चेयरमैन इमरान खान के गिरफ्तार करण लाइ इस्लामाबाद ऐं लाहौर पुलिस जा अटाला ज़मान पार्क पतल। पुलिस ऐं पीटीआई जे डंडा बरदार कारकुननि विच में चकरियूं। कारकुननि खे छिड़विछड़ करण लाइ पुलिस पारां वाटर कैनन जो इस्तेमाल ऐं लठबाज़ी। केतिराई कारकुन ज़ख़्मी। मशरियल कारकुननि डंडा हणी हिक पुलिस एहलकार खे बि ज़ख़्मी करे विधो। पुलिस पीटीआई कारकुननि खे इमरान खान जी राइशगाह खां पोइते हटाए मुख्य दरवाज़े जो कंट्रोल संभाले वरितो। वधीक नफ़री बि तलब। बख्तरबंद गाॾी ऐं कैदियुनि वारियूं वैन्स बि जमा पार्क ॿाहिरां मौजूद। सीसीपीओ लाहौर चयो आहे त जमा पार्क पतल पुलिस एहलकारनि ऐं एंटी राइट फोर्स वटि हथियार न पर सिर्फ़ लठियूं आहिनि। वारनि ॾेखारियो पहिरियां मां पढ़ंदुसि सम्झंदुसि पोइ चेयरमैन सां मुशावरत करे को रस्तो ॿुधाईंदासीं। थी सघे थो इमरान खान पाड़मरादो गिरफ़्तारी ॾेई छॾे। पीटीआई जे वाइस चेयरमैन शाह महमूद कुरैशी चयो आहे त ही लाश किराए चूंडूं मुलतवी करणु चाहिनि था। असां उहो थियणु न ॾींदासीं, न ई रतो छाण थियणु ॾींदासीं। पीटीआई चेयरमैन इमरान खान खे औरत जज खे धमकाइण वारे केस में वॾो रिलीफ मिली वियो। इस्लामाबाद जी मक़ामी अदालत इमरान खान जी गिरफ़्तारी वारंट ते अमल 16 मार्च ताईं रोके छॾियो। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त इमरान खान ॿिनि अदालतुनि में पेश थियो आहे त हिते छो पेश न थी रहियो आहे। इमरान खान जी सियासत दफ़न थी वई। संदसि परॾेही साज़िश वारो बयान रद्द थी चुको आहे। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान खान साइफ़र खां पोइ हाणे लाशनि ते सियासत करे रहियो आहे। हाणे क़ौम खे सुञाणे वरितो आहे, कैस कुझु बि न मिलंदो। केपी जे गवर्नर गुलाम अली सूबाई असेंबली जी चूंड लाइ 28 मई जी तारीख़ ॾेई छॾी। गवर्नर गुलाम अली सदर आरिफ अलवी सां मुलाक़ात ऐं इलेक्शन कमीशन जे अमलदारनि सां मुशावरत बाद सूबे में आम चूंडुनि जी तारीख़ जो ऐलान कयो। गवर्नर चयो आहे त चूंडूं कराइण आईनी ज़िम्मेवारी आहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच वीवीआईपीज़ वज़ीरनि ऐं ब्यूरोक्रेट्स खां कमांडोज़ जी सिक्योरिटी वापसि वठण जो हुकुम ॾेई छॾियो। आईजी सिंध खे अमन अमान लाइ जमा करायल प्लान ते अमल करण जी हिदायत। सिंध हुकूमत खे मिलिटरी ग्रेड जा हथियार ख़रीद करण लाइ पैसा फराहम करण जो हुकुम। अदालत अमन अमान बाबति केस जो फ़ैसिलो जारी करे छॾियो। अदालत चयो आहे त धाड़ेलनि ऐं ॾोहारियुनि ख़िलाफ़ भरपूर ऑपरेशन करे हर ॾोह जी एफआईआर दाख़िल करण खे यकीनी बणायो वञे। बहुत काम हो रहा है कराची जे गुलिस्तान जोर स्कीम 6 में अदालती हुकूमत अददखलनि ख़िलाफ़ ऑपरेशन चकरियूं। रहवासियुनि जो घर ठाहिण ख़िलाफ़ एहतिजाज। पुलिस ते पथराव। एसएचओ समेत केतिराई ज़ख़्मी। पुलिस जे एहतिजाज कंदड़नि ते शेलिंग ऐं हवाई फायरिंग। 6 ॼणा गिरफ़्तार। ऑपरेशन जारी। सिंध असेंबली में पीटीआई मेंबर जो एमपी अरसलान ताज जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतिजाज। स्पीकर डाइस जो घेराव। असेंबली जो इजलास स्पीकर सिराज दुरानी जी सदारत हेठि थियो। सिहत वारी वज़ीर अज़रा पेचू चयो आहे त ठटे में ख़राब पियल एम्बुलेंसिस जे हिक एमपीए वीडियो वायरल कई। गाॾियूं 10 खां 15 साल पुराणियूं आहिनि। कोताही जी निशानी करण मुख़ालिफ़ दुर जो कमु आहे, पर गुमराह कंदड़ ॻाल्हियूं पखेड़ण सां खाते जी बदनामी थींदी। एम्बुलेंसिस जी मरमत करे ॿीहर इस्तेमाल कयो वेंदो। सुप्रीम कोर्ट ईओबीआई करप्शन केस में इदारे जे चेयरमैन ऐं मेंबरनि खे ज़ाती हैसियत में तलब करे वरितो। अदालत पुछियो त इदारो
गैर मुनज़िम छो आहे। इदारे में करप्शन जारी आहे। चेयरमैन समूरनि मामलनि बाबति तफ़सील फराहम करे उहो बि आहे। चेयरमैन कराची में आहे त वीडियो लिंक ज़रिए रजिस्ट्री मां पेश थिए। लाहौर हाई कोर्ट 1990 खां वठी 2001 ताईं जो तोशाखाना जो रिकॉर्ड तलब करे वरितो। अदालत तोशाखाना जे जारी कयल रिकॉर्ड जी बि तस्दीक थियल कापी पेश करण जो हुकुम ॾिनो। जस्टिस आसिम हफीज़ चयो आहे त कंहिंखे बि मुक़दस गऊं न सम्झो वञे। हम दोनों बातों के ऊपर लाहौर हाई कोर्ट से रजू कर रहे हैं। 2 जुडिशियल कमीशन इमीडिएटली चाहिए। एक जुडिशियल कमीशन चाहिए जो जिले शाह के बहिबाना कत्ल की तहकीकात करे और दूसरा हमें जुडिशियल कमीशन चाहिए जो तोशा खाने के ऊपर तमाम हकायक कौम के सामने लेके आए। दूसरा जो है वो केस मैं ये FIA के खिलाफ करने जा रहा हूं कि क्या DG FIA की इंडिपेंडेंस या आजादी बिल्कुल ही खत्म हो चुकी है कि वो मरियम नवाज के मुंशी के कहने के ऊपर जो है वो लोगों को नोटिस भेज रहा है। और ये इंशाअल्लाह ताला लाहौर हाई कोर्ट में हम इसको चैलेंज कर रहे हैं और इसके बाद सुप्रीम कोर्ट में ले जा रहे हैं। PTI तोशाखाना जूं समूरी हक़ीक़तूं पधिरियूं करण ऐं ज़ुले शाह जे मौत जी अदालती जांच लाइ लाहौर हाई कोर्ट वञण जो ऐलान करे छॾियो। पार्टी क़यादत ख़िलाफ़ केसिस तहत सुप्रीम कोर्ट में बि पटीशन दाख़िल करण जो ऐलान। फवाद चौधरी चयो आहे त हुकूमत अरबे रुपया ख़र्च करे इमरान खान ऐं संदसि घरवारी ख़िलाफ़ तोशाखाना ते मुहिम हलाई वई। मरियम नवाज़ जी बेवकूफ़ी सबबि समूरी मुहिम लुड़ी वई। तोशाखाना में सभ खां वधीक फ़ाइदो नून लीग हासिल कयो आहे। सिंध हुकूमत अवाम खे सिहत जूं बहितर सहूलियतूं फराहम करे रही आहे। गंबट खे हेल्थ सिटी ठाहे रहिया आहियूं। मलिर जे इलाइक़े गडाब में न्यूरो साइकाट्रिक सेंटर जे पीड़ जो पथर रखण वारी तकरीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त NICBD में बि बहितरीन कमु थी रहियो आहे। सखर हैदराबाद मोटरवे मेगा करप्शन केस जी एहतसाब अदालत में ॿुधणी। केस में नामज़द अॻूणे DC अदनान रशीद, आशिक़ कलेरी, मंसूर अब्बासी ऐं ताबिश शाह अदालत में पेश। अदालत नेब खे 28 मार्च ताईं जवाबदारनि ख़िलाफ़ रिफरेंस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। असलम पीरज़ादो समेत 3 जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी मुलतवी। SUP जो डिजिटल आदमशुमारी, धारियुनि जी आबादकारी ऐं ॿियनि मसइलनि ख़िलाफ़ सखर खां निकितल पैदल मार्च सजावल खां टटो तरफ़ रवानो। SUP अॻवाननि चयो आहे त डिजिटल आदमशुमारी हिकु साज़िश आहे। ख़राब हुक्मरानी सिंध खे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो आहे। सभिनी खे गॾिजी जदोजहद करणी पवंदी। सिंध हाई कोर्ट सखर बेंच बोर्ड दौरान नवाबशाह में 3 ॾींहनि दौरान फौत थियल 66 ॿारनि वारे मामले जी अदालती जांच कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत पारां सिहत ऐं नाणे खाते जे सेक्रेटरी खे नौशरो सरोज जे सिविल अस्पताल में महीनेदर वेंटिलेटर्स लॻाए स्टाफ बि फराहम करण जो हुकुम ॾेई छॾियो। मियां साहब में पुराणी तकरार तां कलर बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो 2 ॼणा मारिजी विया। धुरियुनि में शिकतान। हुमायूं थाणे जी हद में थियल झेड़े दौरान माशूक ऐं मोहम्मद गुल मारिजी विया। धुरियुनि में शिकतान वधी वई। वधीक रतोचाण जो ख़दशो। पीर जो ॻोठ वेझो ॻोठ जहान खान लगारी में लगारी बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो। फायरिंग, 13 ॼणा ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। मौसमियात खाते सिंध में 17 खां 19 मार्च ताईं तेज़ बरसातुनि जी अॻकथी करे छॾी। मौसमियात खाते मूजिबि कराची, मीरपुरख़ास, लाड़कानो, नवाबशाह, दादू, सखर, जेकाबाद में तेज़ हवाउनि सां गॾु बरसात पवण जो इम्कान ज़ाहिर। लाॻापियल इलाइक़नि में मिटीअ जो तूफ़ान बची सघे थो। अरबे रुपयनि जी लागत सां ठटे में तामीर कयल IBA यूनिवर्सिटी लाइ तामीर कयल इमारत में 2 साल गुज़रण बावजूद तदरीसी अमल शुरू न थियो। इमारत तेज़ी सां ढहण लॻी। इदारे लाइ ख़रीद कयल गाॾियूं बि सड़ी वयूं। शागिर्दनि ऐं शागिर्दाणनि लाइ तामीर कयल हॉस्टल्स बि खंडर बणिजण लॻियूं।
इलेक्शन कमीशन कराची के कैमड़ी टाउन के यूसी 7 सुल्तानाबाद के रिटर्निंग ऑफिसर के मुअतल करे छॾियो। रिटर्निंग ऑफिसर के नौकरी तां बरतरफ़ करण जो हुकुम। सिंध के इलेक्शन कमिश्नर की सरबराही में इंक्वायरी कमेटी कायम। तुरत रिपोर्ट पेश करण जो हुकुम। कमेटी आरओ जी किरदार बाबत जायज़ो वठंदी। अमेरिकी रियासत कैलिफोर्निया में बरसातुनि बाद ॿोॾवारी सूरत बरक़रार। मुख़्तलिफ़ इलाक़नि में गोॾे जेॾो पानी बीठल। माण्हुनि जी लॾ पलाण भी जारी।